महबूबन जे करे हर शे बर्दाश्त करणी आ। महबूबन जे करे भले घर तबाह थी वञे त थी वञे, पर महबूब आबाद हुजे। महबूबन जे करे ख़बर न आहे त कंहिंखे इंसान सां वास्तो वधाइणो पवंदो। जिन खे ख़ुदा जो कसम ॾिसण बि पसंदि न कयूं, उन्हनि खे बि हेठियां थी ॾियणी पवे। महबूबन जे पाड़े वारनि सां बि वास्ता वधाइणा था पवनि त शल इहो पाड़े वारो मथां कंहिं मोड़ ते कमु अची वञे। महबूब जी घिटी केॾी बि धप में भरियल हूंदी, रब थो ॾिसे, पर उन में महबूब जी ख़ुशबू ज़रूरु ईंदी आहे। हाय हाय महबूब शल तुंहिंजी चौंपल छिनी पवे। हा हाय हाय महबूब शल तुंहिंजी चौंपल छिनी पवे। मां तुंहिंजी चौंपल शिगल बि बर्दाश्त न कयां। अहिड़ी नई हाणे ॼाए रब थो ॾिसे, मुंहिंजी औकात खां बि वधीक मांगी। घर में अटो हुजे न हुजे, महबूब सुहिणो हुजे। घर में खंड चपटी न हुजे, महबूब जो गीदो ख़ाली न हुजे। याद रखो ए इंसानो, इश्क वारो, इश्क कयो सो रब सां कयो, रब सां। उन इश्क में अज़ियत ऐं परेशानी न हूंदी अथई। उन इश्क में घिटिन जी धप न सिंगड़ी पवंदई। उन इश्क में कंहिंजी सनी न करणी पवंदई। उन इश्क में कंहिंजी हेठियाई न करणी पवंदई। उन इश्क में अहिड़नि तिड़नि सां वास्तो निभाइणा न थींदई कॾहिं बि, यादि रखिजे। उन्हनि इश्कनि में रब थो ॾिसे, तोखे बादशाही बि मिली सघे थी। बाद में छा चवंदे, जेतिरी मां इन्हनि जी कई इहे मुंहिंजा न थी सघिया। काश मां एतिरी रब जी इबादत कयां त रब मूंखे घणो कुझु ॾेई छॾे हा। महबूब भले केॾो न पगर में बुड़ियल हुजे, धप ढूंढ जी खयूं वञे त बि उहा उन जी धप बि परफ्यूम आहे। हेॾे ॾिसो चूपड़ी, हेॾे हेॾे खिले थो। मां जेकी ॻाल्हियूं कयां थो मन, तूं उन ॻाल्हियुनि खे तूं मन सम्झी ई नथो कुझु। मां तुंहिंजे फ़ाइदे जी थो ॻाल्हि कयां। हीउ वक़्तु था विञायो, पंहिंजो क़ीमती वक़्तु था विञायो। बाद में जॾहिं उमिरि निकिरी वेंदी अथव त छा चवंदा, अहिड़ी मां कयुमि कुझु बि न कयुमि, औलाद वीचारी ईंदड़की लॻी पई आहे, औलाद तबाह ऐं बर्बाद लॻी पई आहे। अड़े बाबा, जेकॾहिं इश्क एॾो भलो हुजे हा त पिणे छो ईअं वारनि खे फड़ी बि नथो ॾेई घुमे, ईअं छो घुमे हा? हा, इश्क एॾो भलो हुजे हा। रब माफ़ी ॾिजाए मुंहिंजो अल्लाह, मां हिननि खे केतिरो सम्झायां। सम्झो, इश्क कयो सो अबे अम्मा सां कयो, मोहबत कयो सो रब सां कयो, जेको तव्हांखे हिन ग़ुरबत मां कढेव, हिन बेचैनी, हिननि परेशानियुनि खां कढेव। 4 ॾींहं जी ज़िंदगी थी, 4 ॾींहं जी ज़िंदगी बि कंहिं इंसान में चकमक वांगी न चिंबड़ाए। ज़ालिम दुनिया थे, ज़ालिम दुनिया, दुनिया तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जी आवाज़ सां तोखे खयूं वेंदा। रड़ी कंदा कलमा शहादत, अशहदु ला इलाहा इल्लल्लाह। अबा कंहिंजो जनाज़ो आहे? अलाए, मां बि ईअं रस्ते ते वञा पोइ ॾिसां पोइ कुल्लो ॾिनोमांसि, अलाए कंहिंजो आहे। हे जवान जी औलाद कर उहो जेको पाण खे बि जुगा वई, उहो न कर जो सुभाणे तुंहिंजी औलाद बि तबाह थी वञे। सदर सदर वक़्तु गुज़री बि न, पोइ पछता थींदई। जज़ाक अल्लाह ख़ैर, मा सलाम।